वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। अज पाण परसेंटेज की ट्रिक पढ़तासीं। ईअं सम्झ तव्हां सेकेंडनि में परसेंटेज मालूम करे सघो था। ठीक है, हिन जो वॾो इस्तेमालु आहे ख़ासि तौर ते आर्मी जा टेस्ट या जेका भी एयरफोर्स नेवी जा टेस्ट हूंदा आहिनि उन्हनि में इस्तेमालु थींदो आहे ऐं पाण जी रोज़मर्रा ज़िंदगी में भी हिन जो वॾो इस्तेमालु आहे। सभिनी खां पहिरियों अचूं था पहिरीं मिसाल ते। पाण खे करिणो छा हूंदो आहे? सिधो ज़रब, ये सम्झ इन सिधो ज़रब इनके करे ऐं 100 सां वंड करण ही मतलब ट्रेडिशनल मेथड आहे जेको पाण आम इस्तेमालु कंदा आहियूं। बाक़ी 100 सां वंड करण जो मतिलबु छा हूंदो आहे त ॿ ॿुड़ियूं ख़तमु करण या अशारिया खां, ही पाण मिसाल में ॾिसूं था। हिननि खे सिधो ज़रब कयोसीं त छा थियो? 600 जवाबु थियो। 20 ऐं 30 खे ज़रब कयोसीं त 600 जवाबु थियो। ठीकु आहे, हाणे 100 सां वंड कंदासीं त हिते जेकी अची जवाबु हिते बि ईंदो, मतिलबु 6 जवाबु ईंदो। ठीक है, मतलब 100 सां वंड थियो त ही 600 खां हिते ॾाई हुई पहिरियों, ही ॾाई शिफ्ट थी आहे हेॾे 2 अंग छॾे, हिकु ही अंग हिते ॿियो वरी हिते अची ही ॾाई अञी हिते बीठी आहे जॾहिं पाण 100 सां वंड कयो आहे। मतिलबु त पाण खे 2 ॾायूं कहिड़े पासे अचिणो आहे? खॿे पासे 2 ॾायूं अचिणो आहे जॾहिं परसेंटेज मालूम करणी। हाणे ॾिसो हिन जो जवाबु थियो त पाण जे कॾहिं ॿिन्ही में ॿुड़ियूं हुजनि, मतलब 2 ॿुड़ियूं पाण कटियूं, ट्रिक आहे 2 ॿुड़ियूं कटे छॾियो या सिधो ज़रब करे 2 ॾायूं खॿे पासे अचो। हिननि खे सिधो ज़रब करे ऐं 2 ॾायूं खॿे पासे आया आहियूं, हिते पहिरियों ॾाई हुई त हाणे ही मतिलबु जवाबु छा थियो? 6। हिते ॾिसूं 2 ॿुड़ियूं कटणियूं आहिनि, ही 2 ॿुड़ियूं वयूं त सिधो ज़रब के 4 ऐं 5 खे 20, मतिलबु त 40% छाजो? 50 जो 40% घणो थींदो? 20। ठीकु आहे, ऐं 30 जो 70% घणो थींदो? 2 ॿुड़ियूं कटे छॾियो, 3 7 21। ठीकु आहे, 3 7 21। हिते बि ईअं ई आहे, ॿुड़ियूं 2 कटे छॾियूं, 6 टे 48। हिते हिते 2 ॿुड़ियूं न आहिनि त पाण छा करिणो आहे? हिकु ॿुड़ी पहिरियों कटियूं, हिकु ॿुड़ी कटिजी वई, बाक़ी अञा हिकु ॿुड़ी रहियल आहे। ॿिनि खे 15 सां ज़रब कयो, जवाबु छा थियो? 30। हिकु ॿुड़ी कटियल आहे, ॿी रहियल आहे त ही मतिलबु ॿी बि वई त जवाबु छा थियो? 3। हिते हिते बि हिकु ॿुड़ी हिते कटिजी वई, बाक़ी अञा हिकु रहियल आहे। हिननि खे सिधो ज़रब कयो, 22 खे ज़रब कयो 3 सां त जवाबु छा थींदो? 3 दूं 6, 3 दूं 6, जवाबु ही आयो। ठीकु आहे, हिकु ॿुड़ी कटियल आहे, ॿी रहियल आहे अञा त हू हिते शिफ्ट थी वई, मतिलबु पंहिंजो जवाबु छा थियो? 6.6, 6 ॾाई 6। हिते हिते पाण सिधो ज़रब कयो आहे, मतिलबु ॿुड़ियूं आहिनि कोन जीअं कटियूं, सिधो ज़रब कयो आहे त जवाबु आयो आहे 209। हाणे 2 ॾायूं, ॾाई जॾहिं को न आयल हुजे त उहा आख़िर में ॾाई हूंदी आहे, आख़िर में ॾाई 2 ॾायूं हेॾे शिफ्ट थींदो, हेॾे हीअं 2 ॾायूं शिफ्ट थींदो, अची छा किथे बि ईंदो? हिते। त जवाबु छा थियो पंहिंजो? 2 ॾाई 09। ही 11 जो 19% छा आहे? 2 ॾाई 09। हिते हिते भी सीधो ज़रब कयो, जवाब छा आयो? 276। त ॾाई किथे आहे? हिते आहे त 2 ॾायूं हेॾे शिफ्ट थी वेंदियूं, मतिलबु अची हिते बि ईंदो। जवाब छा थींदो? 2 ॾाई 76, मतिलबु 23 जो 12% घणो थींदो? 2 ॾाई 76। अचो हिते ॿी मिसाल ॾिसूं था। 9 हिन में छा आहे? हिन में 4 ॿुड़ियूं आहिनि त टारगेट पंहिंजो छा आहे? 2 ॿुड़ियूं पाण खे कटणियूं आहिनि। को बि 2 ॿुड़ियूं कटे छॾियो, ही 2 कटियो या ही 2 कटियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। 2 ॿुड़ियूं वयूं, बाक़ी सीधा ज़रब करे छॾियो। 200 खे 4 सां ज़रब कयो त जवाबु छा थियो? 800। मतिलबु त 200 जो 4% घणो थियो? 400। 200 जो 400% घणो थियो? 800। ऐं हिते हिते पाण अञा सिधो हिननि खे ज़रब कयो आहे, सिधो ज़रब कयो आहे त जवाबु आयो आहे, जेकॾहिं पाण हिते हिकु ॿुड़ी कटे छॾियूं ही, त हाणे हिननि खे ज़रब कयूं, हिकु ही ॿुड़ी वई, हिकु मिनट बीहो, हिते 350। ठीकु आहे, हिकु ॿुड़ी हितां वई, बाक़ी हिकु ॿुड़ी रहियल आहे। हिननि खे ज़रब कयोसीं त 280 जवाबु आयो, अञा ॿी ॿुड़ी बि कटण वारी रहियल आहे, हिन खे कटे छॾियो। मतिलबु त 350 जो न 8 जो 350% घणो थियो? 28।
हिते हिते सिधियूं ॿ ॿुड़ियूं आहिनि, हीउ कटे छॾियो, बाक़ी हिन खे सिधो ज़रब करे छॾियो, पेंट्री। हीउ जवाबु आहे। ऐं 200 जो 220 जो 110% घणो थींदो? ॿ ॿुड़ियूं ही कटिजी वियूं, बाक़ी 22 खे 11 सां ज़रब कंदव त छा जवाबु ॾींदो? 1 यार 2 यार 22, 2 मथे 2 यार 22, 22 ऐं 2 22 ऐं 2 24, 242। ही जो जवाबु आहे। मतिलबु त 220 जो 110% घणो थींदो? 242। हिते ही 2 ॿुड़ियूं वयूं, बाक़ी सिधो ज़रब, मतिलबु जेतिरो नंबर गिवन हुजे नी, चए बाबा 245 जो 100%, मतिलबु साॻियो ई 245। जॾहिं पूरो 100% हुजे त साॻी क़ीमत ईंदी आहे। 245 जो 100% साॻियो ई। ऐं जेकॾहिं 50% चए आहे त अधु थी वञे हा। जेकॾहिं हिते ई 50% चए आहे त अधु थी वञे हा। ऐं जेकॾहिं 25% थिए चए आहे त चोथों हिसो थी वञे, ठीकु आहे। ऐं 20% 5 हिसो थी वञे। हाणे हिननि खे ज़रब कयो, टिनि ऐं ॿिनि खे ज़रब कयोसीं, जवाबु छा आयो? 6। हाणे 2 ॾाहियूं हेॾे शिफ्ट करिणो आहे, छो जो टारगेट इहो आहे, परसेंटेज जो मतिलबु इहो आहे। त 6 जवाबु आयो आहे, ॿिन्ही टिनि खे ज़रब कयो आहे त 6 जवाबु आयो। हाणे 2 ॾाहियूं हेॾे शिफ्ट करिणो आहे, हेॾे। हाणे को अंगी कोन्हे, छा कयूं पाण? कुझु न आहे करिणो, 0.06। ॾिसो ही 2 ॾाहियूं हेॾे शिफ्ट थी वियो, 1 ऐं 2। हिते हुयो त हितां हेॾे शिफ्ट थी वियो, 1 2 2 अंग शिफ्ट थी वियो, मतिलबु ही जो जवाबु आहे। ऐं 4 ऐं 2 खे ज़रब कयोसीं त जवाबु आयो 8। 2 ॾाहियूं हेॾे 0.08। ॿिन्ही ॿिनि खे ज़रब कयोसीं, जवाबु आयो 4। ऐं परसेंटेज छा थींदो? 0.04। को मसइलो आहे? को मसइलो न आहे। हाणे हिते आहे बाबा 200 जो 0.25% घणो थींदो? छा थींदो? ही 2 ॿुड़ियूं वयूं, बाक़ी बचिया 2। ऐं 0.25 जो मतिलबु छा आहे? तो चोथों हिसो। ॿिनि जो चोथों हिसो छा थियो? 0.5। अधु थियो 1 ऐं अधु जो अधु थियो 0.5। ही जो जवाबु आहे। ॿी मिसालूं ॾिसूं था। पंजवीह जो अधु परसेंट, 25 जो अधु परसेंट घणो थींदो? हिकु मिसाल ॾिसूं था। ॿी मिसाल ॾिसूं था, 450 जो 1.5% घणो थींदो? ऐं 1000 रुपए जो 1.5% घणो थींदो? हिन में 675 सीधा ज़रब कंदासीं त ठीकु आहे। पहिरियों हिन जो ॾिसूं त 25 जो अधु परसेंट घणो थींदो? हाणे पाण छा कंदासीं? पाण 25 खे वंड करे, 25 खे जेकॾहिं वंड कयूं, ईअं करे वठो त 25 जो अधु करे वठो, इहे अधु परसेंट। 25 जो अधु परसेंट घणो थींदो? 12.5। 12.5 खे 100 सां वंड कंदासीं त जवाबु छा थींदो? 0.125। इहो ई जवाबु थींदो, 0.125। ठीकु आहे। मतिलबु ज्यादा वठ ॾे उहे करे छॾिणो। अधु घणो थियो? 25 जो अधु 12.5। 12.5 खे वंड करे छॾियो आहे 100 सां त जवाबु आयो 0.125। ऐं हिते 450 खे 1.5 सां ज़रब कयो आहे, जवाबु आयो आहे 675। हाणे 2 ॾाहियूं हेॾे शिफ्ट करे छॾिणो त 6.75। ऐं हिते 2 ॿुड़ियूं हिन जूं कटियो, जेकियूं पाण परसेंटेज में कटंदा आहियूं। बाक़ी 10 खे ज़रब करिणो आहे 1.5 सां। जेकॾहिं ॾाही ख़तमु कयो था, हीअ ॾाही ख़तमु करे छॾियो, हेॾे ॿुड़ी बि ख़तमु, त ही 11 थी विया। ऐं 1 खे 11 ऐं 1 खे ज़रब कंदासीं, जवाबु 11 थींदो। उमेद आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को मसइलो हुजे त मां कमेंट में पुछी सघो था। हिकु आख़िर में थोरो ॾिसी वठो। 25% जो मतिलबु हूंदो आहे त 25% जो मतिलबु हूंदो आहे 0.25, मतिलबु चोथों हिसो।
कि जेकी भी रक़म गिवन आहे उनजो चौथों हिस्सो। ऐं 50% जो मतिलबु छा हूंदो आहे? 50% जो मतिलबु हूंदो आहे अधु। जेतिरी बि रक़म मिलियल हुजे हुनजो अधु। ऐं 75% जो मतिलबु छा हूंदो आहे? जेतिरी रक़म मिलियल आहे हुनजा 3 हिस्सा पाण वटि। मतिलबु हिकु हिस्सो सिर्फ़ु गुम हूंदो, बाक़ी 3 हिस्सा ईंदा। ठीकु आहे। ऐं हुन खां पोइ 100% जो मतिलबु आहे शइ पूरी जी पूरी, मतिलबु पूरी जी पूरी शइ। को मसइलो हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में। असां चैनल सब्सक्राइब करे वठो जेकर ना कयो।